अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट, सब खां पहिरीं त तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी मुंहिंजे पहिरीं क्लास में एतिरी ज़बरदस्त मानाइती मोट जे लाइ। तमामु घणी ख़ुशी थी। ऐं उन खां पोइ हाणे अचूं था पंहिंजे ॿिए दर्जे जे क्लास ॿिए हिसे पार्ट 2 जे तरफ़। पर उन खां पहिरीं जेके पोएं क्लास में कुझु स्लाइड्स रहिजी वियूं हुयूं ॿिनि लेसन्स जूं, उहे मां स्लाइड्स हलायां पई। तव्हां हुनजा स्क्रीनशॉट कढी ऐं मारूज़ी सुवाल नोट करे सघो था। इन लाइ जो मूंखे काफ़ी स्टूडेंट्स चयो त मैम तव्हां जेको ॻाल्हायो था कोशिशि कयो उहो एज़ इट एज़ स्क्रीन ते हलायो, इन लाइ जो असां नोट्स ठाहींदा आहियूं। इन लाइ मां हाणे कोशिशि कंदी आहियां त मां एक्स्ट्रा घटि ॻाल्हायां ऐं मां जेको ॻाल्हायां उहो लिखियलु हुजे त जीअं तव्हांजे लाइ आसानी थिए। बहरहाल इहे स्लाइड्स नोट करे वठिजो। ऐं हाणे अचूं था नई क्लास जे तरफ़। सबक़ 16 क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। उनजो सुवालु पहिरियों आहे त क़ाइदे आज़म जो सॼो नालो छा आहे? क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, क़ाइदे आज़म जिन्ना या क़ाइदे आज़म जिन्ना पूंजा। उनजो सही जवाबु आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। उनखां पोइ आहे त क़ाइदे आज़म विलायत मां कहिड़ो इम्तिहान पास कयो? नंबर पहिरियों आहे ऑप्शन क़ानून जो, डॉक्टरीअ जो, PhD जो या सियासत जो। उनजो सही जवाबु आहे क़ानून जो। उनखां पोइ सुवालु नंबर 3 आहे त क़ाइदे आज़म खे संदसि माउ छा चयो? एतिरो घणो छो थो खेॾी, राति जो एतिरी निंड छो थो करी, एतिरो घणो छो थो पढ़ी या घणी सियासत छो थो करी? उनजो सही जवाबु आहे एतिरो घणो छो थो पढ़ी। उनखां पोइ आहे त क़ाइदे आज़म लफ़्ज़ जी माना ॿुधायो या क़ाइदे आज़म लफ़्ज़ जी माना छा आहे? ऑप्शन 1 तमामु वॾो माण्हू, तमामु वॾो सियासतदान, तमामु वॾो वकील या तमामु वॾो अॻुवाण। उनजो सही जवाबु आहे तमामु वॾो अॻुवाण। हाणे हीअ आहे हेठियनि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो। हाणे हेठियनि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो। एक्सरसाइज़ में आहे उबतड़ लफ़्ज़ मतिलबु ज़िद। अच्छा, हिकु ॿी ॻाल्हि वाज़िया कंदी हलां त हिन क्लास में मूं कोशिशि कई आहे त सिर्फ़ु सवाल जवाबु न रखां, पर जीअं तव्हां चयो हो त हम माना लफ़्ज़ माना ऐं ग्रामर खे बि कवर कंदा हलो, इन लाइ मां इन्हनि सभिनी शयुनि खे बि कवर करण जी कोशिशि कई आहे, मतिलबु जेतिरो मां करे सघी आहियां। त इनशाला ही मुंहिंजे हिसाब सां पोएं क्लास खां क्लास वधीक मयारी आहे, वधीक तव्हांजा कमेंट्स मां ख़बर पवंदी। त उनजो जेको आहे त हेठियनि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो। रोशनी, ऊंदहि, ॾींहुं, राति, अछो, कारो, गर्मी, सर्दी, नओं, पुराणो। उनखां पोइ सबक़ 17 आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे वालिद जो नालो छा आहे? शाह करीम, सचल सरमस्त, सैयद हबीब शाह या सैयद जमाल शाह। उनजो सही जवाबु आहे सैयद जमाल शाह। पर हिकिड़ी तव्हांखे इंफॉर्मेशन ऐड करणी हलां त उनजे वालिद मोहतरम जो नालो सैयद हबीब शाह, उनजे ॾाॾे जो नालो सैयद जमाल शाह, उनजे तरॾाॾे जो नालो शाह अब्दुल करीम बुल ॾियारो शाह करीम हुयो। इहा बि हिकिड़ी थोरी एक्स्ट्रा इंफॉर्मेशन आहे अगरि तव्हां यादि करणु चाहियो त। उनखां पोइ आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे शाइरीअ जी किताब जो नालो छा आहे? शाह जो रिसालो, शाह जो दीवान, शाह जो कुलियात या रिसालो शाह जो। उनजो सही जवाबु आहे शाह जो रिसालो। उनखां पोइ आहे ही इलाही अहम सुवालु आहे, थोरो मां हिन जे बारे में वधीक पोइ ॻाल्हाईंदमि, तव्हां थोरो हिनखे नोट कजो वधीक ध्यान सां। त शाह साईं जो मेलो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? ठीकु आहे, 14 सफ़र, 17 सफ़र, 14 सफ़र, 21 रमज़ान या 17 रमज़ान। असां मां केतिरनि खे ख़बर हूंदी त हुनजो सही जवाबु 14 सफ़र आहे। ठीकु आहे, पर ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे 2-3 ऑप्शन्स मुंझाईंदड़ हूंदा आहिनि। जेकॾहिं मां हिते ॾियां 14, 15, 16, 17 त थोरो जंहिंखे ख़बर न हूंदी आहे त उहो थोरो मुंझी पवंदो आहे। पर इम्पोर्टेंट पॉइंट इन हवाले सां आहे त शाह साईं जो मेलो 14 सफ़र ते लॻंदो आहे ऐं सचल सरमस जो मेलो 17 रमज़ान ते लॻंदो आहे। ऐं इहो जेको 2017 जी एडवर्टाइज़मेंट ऐं 2013 में NTS टेस्ट कराई, 13 या 14 में NTS टेस्ट कंडक्ट कराई हुयूं, उन में इहो सुवालु आयो ऐं काफ़ी कैंडिडेट्स उन में थोरा मुंझी पिया हुयो। उन में पुछियलु त शाह सचल सरमस जो मेलो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? उन में 14 सफ़र बि ऑप्शन हुयो ऐं 17 रमज़ान बि ऑप्शन हुयो, जेको ज़ाहिरी आहे हिकिड़ो थोरो ओॾीमहिल पेपर अटैम्प करण जो टेंशन बि हूंदो आहे, त काफ़ी कैंडिडेट्स 14 सफ़र करे विया। त शाह साईं जो 14 सफ़र त इलाही मशहूरु आहे, पर 17 रमज़ान सचल सरमस जो बि यादि करे छॾियो। उनखां पोइ आहे शाह साईं जो मक़बरो कंहिं अॾायो? गुलाम शाह कलोड़े, गुलाम शाह टालपुर, सरफराज़ कलोड़ो, जाम तमाची। उनजो सही जवाबु आहे गुलाम शाह कलोड़ो। हाणे गुलाम शाह में बि तव्हांजो थोरो ॿुधल हुजे, पर इहो थोरो यादि करे छॾियो, इहो मां थोरो ट्रिकी ज़ाहिरी आहे, ईअं हूंदो आहे, 2 इलाही अलॻि हूंदा आहिनि, 2 सफ़ा हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, 50-50 करण में मुश्किल थींदो आहे। हाणे गुलाम शाह कलोड़ो या गुलाम शाह टालपुर। ठीकु आहे, त उहो जेको शाह जो मक़बरो अॾायो उहो कलोड़ो हुक्मरान हुयो न, गुलाम शाह कलोड़ो। ऐं उनखां पोइ आहे त शाह साईं जा
फ़क़ीर तंबूरे ते कंहिंजो राग ॻाईंदा हुआ, सचल सरमस जो, सैद हबीब शाह जो, शाह साहब जो या शाह जे मुर्शिद जो। हाणे इन जो सही जवाबु आहे शाह साहब जो। ज़ाहिर आहे शाह साहब जा फ़क़ीर शाह साहब जो कलाम ॻाईंदा हुआ, पर मूं तंबूरे खे थोरो हाईलाइट कयो आहे त तंबूरो उहो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट हुयो ऐं साज़ हुयो जंहिंखे शाह साहब ईजाद कयो। मुंहिंजे ख़्याल में जेकर ईअं हुजां त शाह साहब जा फ़क़ीर शाह साहब जो कलाम कंहिं ते ॻाईंदा आहिनि ऐं पोइ तंबूरो ॿुधायां ॿ टे ॿिया इंस्ट्रूमेंट जो नालो हुजां त इहो वधीक मयारी सुवालु थी वञे, पर मूं हिनखे इन लाइ हाईलाइट कयो आहे त थी सघे थो इहो सुवालु इन हिसाब सां बि ॾिनो वञे त तव्हां इनखे थोरो ज़हन नशीन करे वठिजो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सबक़ु अरिड़हों, लाटूअड़ो फेरायूं। लाटूअड़ो फेरायूं बेत आहे न, शाइरी जे सिंफ़ में बेत आहे। अच्छा, मूं हीउ सुवालु थी सघे थो त पहिरीं बि तव्हां खां कंहिं टेस्ट में वरितो हुजे, पर मां इन लाइ एज़ इट एज़ उनखे इन पैटर्न ते रखियो आहे जेको IBA जे तरफ़ खां पैटर्न सैम्पल पेपर में ॾिनो वियो हो, त मां उन ई पेपर खे थोरो फॉलो कयो आहे। त इहा जेकॾहिं मे बि कोई असांजा न्यू जेके हू अॼु क्लास ॾिसंदड़ हुजनि उन लाइ बि थोरो इंफॉर्मेटिव थी वेंदो। ऐं जेकॾहिं पुराणा जेके असांजा सब्सक्राइबर आहिनि ऐं उहे नोट्स ठाहिनि था त उन जे लाइ बि हिकिड़ी मयारी शइ अची वेंदी। सुवालु आहे त आओ त लाटूअड़ो फेरायूं, आओ त लाटूअड़ो फेरायूं, दोस्त घड़ी खनि दिलि विंदरायूं। मथियूं सिटूं शाइरी जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखनि थियूं? वाई, ग़ज़ल, काफ़ी, बेत। या शाइरी जी सिंफ़ बेत सां हुन जो तालुक़ु आहे। वरी सेम शाइरीअ जे मथियनि सिटुनि जो लेखक केरु आहे? अल्ताफ़ अब्बासी, इमदाद हुसैनी, भेरूमल ग़रीब या मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। हाणे हालांकि ॾिसो त इहो इलाही मशहूरु आहे न, आओ त लाटूअड़ो फेरायूं, पर उनजो लेखक मां काफ़ी ॿारनि खां पुछां त उहे चवंदा आहिनि त इमदाद हुसैनी, पर उनजो जेको लेखक आहे उहो आहे अल्ताफ़ अब्बासी। उनखां पोइ आहे लाटूअड़ो छा सां फेराइबो आहे? वटण सां, घुमाइण सां, ज़ोर सां या ॾोर सां? लाटूअड़ो ॾोर सां फेराइबो आहे। उनखां पोइ आहे त हीअ लफ़्ज़ आहिनि, लफ़्ज़नि जी माना आहे। हीअ मां एज़ इट एज़ किताब तां फ़ोटो वरितो आहे, त हीअ ईअं बि थी सघे थो न त हेठियां लफ़्ज़नि जी माना लिखो या हेठियां लफ़्ज़नि जी हम माना लिखो। जीअं हीअ जेको सांदह लफ़्ज़ लाॻीतो आहे उहो मूं पंहिंजे प्रिवियस टेस्ट में बि ॾिनो। हाणे जॾहिं हीअ अगरि हिन जेको 5-7 लाइनुनि जो टुकड़ो अची वञे, इन मां को मुश्किल लफ़्ज़ ॾियनि ऐं चवनि इन जो हम माना ॿुधायो या इन जी माना ॿुधायो, त इहो त हिकिड़ो क्वेश्चन ठही वियो न। इन लाइ मां इन एक्सरसाइज़ खे ऐड कयो आहे हिन क्लास में। निवड़ी लफ़्ज़ जी माना आहे झुकी, सुहिणो माना वणंदड़, सांदह माना लाॻीतो, ज़ोर माना ताक़त। इन जी माना बि इहा थींदी ऐं हम माना बि इहे थींदा। उनखां पोइ हीअ ॿी एक्सरसाइज़ आहे त कालम अलफ़ खे कालम बे सां मिलाए मुरकब ठाहियो। हीअ बि मूं टेस्ट में ॾिनो हुयो। रंग ऐं 8 हुया, जेके मां चयो हीअ 8 आहिनि त इन्हनि मां 4 ठहंदा। रंगा, झटि, मनघड़ी ऐं रंगी, पट, मोहणो ऐं खन। त मां चयो त उहे लफ़्ज़ जेके असां आम ज़िंदगीअ में हमेशह ॿिटा लफ़्ज़ करे इस्तेमालु कंदा आहियूं उनखे मुरकब चइबो आहे। हिननि जा जेके मुरकब थींदा उहे थींदा रंग बरंगी, झटि-पट, मन मोहणो, घड़ी खन। ठीकु आहे। त इहा मां एक्सरसाइज़ पहिरीं बि कराई हुई, पर मां चयो त हीअ थोरो नवनि सब्सक्राइबरनि लाइ या नोट्स ठाहिण जे लाइ हिकिड़े सबक़ जी कंप्लीट एक्सरसाइज़ थी वेंदी न। अच्छा, उनखां पोइ हीउ ॾिसो आहे त हेठि ॾिनल जुमिलनि जमा लफ़्ज़नि जा वाहिद लिखो। जीअं किताब मां किताब, तव्हांखे यादि हूंदो त जेके मूं तव्हांखे वाहिद मां जमा लफ़्ज़ ठाहिण जा रूल्स ॿुधाया हुआ उन में मूं तव्हांखे ॿुधायो हो त हर उहो वाहिद लफ़्ज़ जंहिंखे पेश हूंदो उनखे ज़बर ॾियण सां उहो जमा थी पवंदो। ऐं हिते सभु ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं जमा हूंदो ज़बर सां त उनखे पेश ॾियण सां वाहिद थी पवंदो। त हिते जेके लफ़्ज़ आहिनि उहे सभई जमा आहिनि, ज़बरुनि वारा न, दोस्त, कारीगर, हथ, ॿार। त उनखे जॾहिं असां वाहिद कंदासीं त सेम उनखे पेश ॾींदासीं। दोस्त, दोस्त, कारीगर, कारीगर, हथ, हथ, ॿार, ॿार। त इहो बि ॾिसो त असां पढ़ी आया आहियूं पहिरीं जॾहिं असां मुज़किर मोन्स जा वाहिद जमा पढ़ूं पिया, पर जेकॾहिं असां उनजा रूल्स यादि कयूं था त भले कहिड़ा बि वाहिद जमा अचनि त असांखे अकॉर्डिंग टू रूल्स असां उनखे आसानी सां हल करे वेंदासीं ऐं असांखे कोई बि मतिलबु की हू दिक़त न थींदी इंशाअल्लाह ताला। ठीक न। उनखां पोइ आहे सबक़ु 19, बेनज़ीर भुट्टो शहीद। बेनज़ीर भुट्टो किथे ॼाई? कराची में, लाड़काणे में, इस्लामाबाद में या रावलपिंडी में? इनजो दुरुस्त जवाबु आहे कराची में। 21 जून 1953 ते सिंध जे गादियारे शहर कराची में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा ॼाई हुई, जेका शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी वॾी धीउ हुई। पर इन में हिकिड़ी मुंझाईंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो या जेके बि भुट्टो फैमिली आहिनि उन्हनि जो जनम भूमि ऐं शहर लाड़काणो आहे। त थी सघे थो त हिते जंहिंजो डीप डाउन न पढ़ियल हुजे या उन वक़्तु पेपर में अचानक ज़हन में अची वञे त लाड़काणो, ठीकु आहे, ईअं बि त थी सघे थो न त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाड़काणे में ॼाई, इन लाइ जो उहा लाड़काणे वासी हुई। पर इनखे थोरो
नोट करे वठिजो त उहे कराची में पैदा थियूं हुयूं या कराची में ॼायूं हुयूं। उनखां पोइ आहे सेम साॻियो ई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शुरूआती तालीम किथां हासिलु कई, त इहो आहे त इस्लामाबाद में, लाड़काणे में, कराची में या रावलपिंडी में। पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी शुरूआती तालीम बि कराचीअ मां हासिलु कई हुई। ठीकु बेटा। उनखां पोइ आहे इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म केरु हुई? हसीना वाजिद, बेगम राना लियाकत अली ख़ान, बेनज़ीर भुट्टो या शाइस्ता इकरामुल्लाह। हीअ जेके चारई औरतूं आहिनि उन्हनि जो बि ज़ाहिरी आहे सियासत में वॾो आहे। बेगम राना लियाकत अली ख़ान त पाकिस्तानी पहिरीं गवर्नर औरत हुई। ठीकु आहे, त इहे थोरा रिज़ेम्बलिंग क्वेश्चन्स आहिनि, पर यादि रखी वठिजो त दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म जेका आहे इस्लामी दुनिया जी उहा बेगम राना लियाकत अली ख़ान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जिन हुयूं। उनखां पोइ आहे बेनज़ीर भुट्टो साहिबा मुल्क जी वज़ीर आज़म केतिरा भेरा मुल्क जी वज़ीर आज़म बणी? 2 भेरा, 3 भेरा ऐं 1 भेरो या 4 भेरा? हुनजो सही जवाबु आहे 2 भेरा। हुनजो टाइम पीरियड तमामु थोरो रहियो, हिकिड़ो त शायदि 88 ऐं 91 92 जे विच में हुयो, पर बहरहाल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 2 दफ़ा मुल्क जो वज़ीर आज़म बणियूं आहिनि। उनखां पोइ आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शही जी आख़िरी आरामगाह किथे आहे? रावलपिंडी में, कराची में, गढ़ी ख़ुदा बख़्श में या नओं देरो में? हुनजो सही जवाबु आहे गढ़ी ख़ुदा बख़्श में। ठीकु आहे, थी सघे थो त ईअं बचे त लाड़काणे में या गढ़ी ख़ुदा बख़्श में, त पोइ वरी तव्हां गढ़ी ख़ुदा बख़्श खे वधीक ॾियो। गढ़ी ख़ुदा बख़्श लाड़काणे में आहे, पर लाड़काणे जो हिकिड़ो जेकॾहिं पर्टिकुलर उहो ई एरिया अचे थो या उहो ई इलाइक़ो अचे थो, ॻोठु अचे थो जिते उहो तदफ़ीन आहिनि, त उनखे असां वधीक प्रिफेयर कंदासीं। उनखां पोइ वरी इहे कुझु आहिनि मुश्किल अल्फाज़, हुन जी माना आहे अॻूणो, आगाट्रो, भलाई, चङाई, विलायत, परॾेह, हॾॾोखी, मददगार, जाखोड़, कोशिश, ख़ुशहाली, आसूदगी। हम माना या माना इहा साॻी थींदी हिन में। ठीकु। उनखां पोइ आहे सबक़ु 20 रेल गाॾी। आगाट्रे ज़माने में माण्हू कीअं सफ़र कंदा हुआ? हीउ थोरो लेंदी सुवाल हुयो, हिनखे मूं MCQS में न कयो, ऐं जेकॾहिं मां MCQS में कयां, 1 ऑप्शन्स में कयां, तॾहिं अधूरो सुवाल थी वञे। इन लाइ मां मुनासिबु सम्झो त हिन जो एज़ इट इज़ जवाबु रखां, त जीअं अव्हां सॼे जवाब मां वाक़िफ़ु थी सघो। इन जो सही जवाबु आहे त आगाट्रे ज़माने में माण्हू घोड़नि, उठनि, गॾहनि, ढगे गाॾियुनि ते सफ़र कंदा हुआ। हाणे हिन में 4 ऑप्शन्स थी विया न, घोड़ा, उठ, गॾह, ढगे गाॾियूं। त हिनखे मां हिकिड़े एॾो वॾो MCQS थी वञे हा, त मां चयो त इन खां बहितर आहे त तव्हांखे चङी तरह इहो जवाबु यादि हुजे। पोइ अगरि इनकेस कोई बि ऑप्शन अची वञे थो त श्योरली की तव्हां इलाही ज़हीन आहियो ऐं अटैम्प्ट करे वेंदा। उनखां पोइ सवाल नंबर 2 आहे त रेलगाॾी जी इंजन कहिड़े साइंसदान ईजाद कई? मार्कोनी, जॉर्ज स्टीफसन, जॉर्ज बुश या जाबर बिन हयान? उनजो सही जवाबु आहे जॉर्ज स्टीफसन। रेलगाॾी जी इंजन जॉर्ज स्टीफसन ईजाद कई हुई, ऐं मार्कोनी कंहिं ईजाद कयो? कमेंट में तव्हां ॿुधाईंदो। ठीकु आहे। इहो बि तव्हांजो सुवालु आहे, त इहो बि तव्हां ॿुधाईंदो त मार्कोनी कंहिं ईजाद कयो, इहो तव्हां कमेंट में ॿुधाईंदा। उनखां पोइ आहे असांजे मुल्क में पहिरीं रेलगाॾीअ जी पटड़ी किथे विछाई वई? कोटड़ी ऐं कराची, कोटड़ी ऐं कराची जे विच में, या कोटड़ी ऐं कराची, कोटड़ी ऐं हैदराबाद, कराची ऐं हैदराबाद, या कोटड़ी ऐं लाड़काणो? उनजो सही जवाबु आहे कोटड़ी ऐं कराची जे विच में। उनखां पोइ आहे रेलगाॾी छा ते हलंदी आहे? रोड ते, लोह ते, लोह जे शीखुनि ते, या लोह जे पटड़ियुनि ते? हाणे लोह जे शीखुनि ते ऐं लोह जे पटड़ियुनि ते इलाही मिलंदड़ जुलंदड़ आहे। रोड ते ऐं लोह ते खे भले तव्हां स्किप कयो, पर जीअं 2 ऑप्शन्स जेके हमेशह क्लोज़ हूंदा आहिनि, 2 ऑप्शन थोरा अलॻि हूंदा आहिनि, त इहे 2 इलाही क्लोज़ आहिनि, पर इलाही केयरफुली के लोह जे पटड़ियुनि ते। ठीकु आहे, उहे पटड़ियूं हूंदियूं आहिनि, शीख त सन्ही हूंदी आहे, पटी थोरी वेकिरी हूंदी आहे, त लोह जे पटड़ियुनि ते। उनखां पोइ वरी हीअ आहे हेठि ॾिनल एक्सरसाइज़ आहे, त हेठि ॾिनल बयानी जुमिलनि खे सवालनि जवाबनि में बदिलायो। ठीकु आहे। हाणे आहे त जीअं पखी उॾामनि था, छा पखी उॾामनि था? हाणे हीअ आहे त इनखे बयानी जुमिलनि हेठि ॾिनल बयानी जुमिलनि खे सवाली जुमिलनि में बदिलायो। सवाली मतिलबु इंट्रोगेटिव। ठीकु आहे। ॿार क्रिकेट खेॾनि था, छा ॿार क्रिकेट खेॾनि था? महिराण सबक़ु लिखे थो, छा महिराण सबक़ु लिखे थो? मारवी आखाणी पढ़े थी, छा मारवी आखाणी पढ़े थी? तोतो ॿोले थो, छा तोतो ॿोले थो? ठीकु आहे। त इहे हुया सबक़ु 16 खां वठी सबक़ु 20 ताईं।
5 जेके लेसन हुया उन जी एक्सरसाइज़ ऐं मां हिन जेको क्लास आहे उन्हनि में सिर्फ़ु 5 जी एक्सरसाइज़ कई आहे। वधीक जेके एक्सरसाइज़ आहे उहे वरी इंशाल्लाह ईंदड़ क्लास में कंदासीं। इन लाइ जो मुंहिंजे हिसाब सां त हीअ ई जेका एक्सरसाइज़ हुई ऐं हीअ जेको क्लास आहे 5 सबक़नि जो उहो बि इलाही लेंदी थी वियो आहे त जेके वरी अञा वधीक थिए थो त क्लास सही तरीक़े सां अपलोड नथो थिए या वरी ॿुधंदड़ बि जेके आहिनि सो इलाही बोर थी वञनि था। त इन जे लाइ तव्हांजे आसानी लाइ ऐं तव्हांजे नोट करण जे आसानी जे लाइ मां कोशिशि कयां थी त क्लास जी टाइमिंग घटि खां घटि रखां। सो ही 5 सबक़नि जो ॿियों क्लास हुयो। इंशाल्लाह ताला ईअं सिलसिलो जारी रहंदो ऐं एक्सरसाइज़ खे ऐं लेसन्स खे जल्द जल्द पूरी करण जी कोशिशि कंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहियो। चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। थैंक यू सो मच फॉर योर ह्यूज रेस्पेक्ट।